अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन, अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व मिन आयातिहि अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा व जअल बैनकुम मवद्दतन व रहमह इन्न फ़ी ज़ालिक लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून। मजलिस के अंदर हाजिर मुअज़्ज़ज़ अने मुकर्रम उलमाए किराम, बुज़ुर्गों, नौजवान साथियों, आखे सामूं ब चार ॻाल्हियूं जंहिं उनवान के मुताबिक़ रखे वारो या उहा आहे शादी अने गैर इस्लामी रस्म अने रवाज। शादी जो है जैसे निकाह पण चवाजे, ये हर के इंसान की ज़रूरत है। जियां पाण मणी के खाइण अने पीअण की ज़रूरत है, ईअं पाखे हिकड़ी उम्र ते पुॼण पुठिया मर्द वे तंहिं भले अने औरत वे तंहिं भले तंहिंखे शादी की ज़रूरत पए थी। अने इस्लाम हिकिड़ो अहिड़ो दीन है जोको इंसान जो जेकी पण फितरी ज़रूरतूं आहिनि उन्हीं ज़रूरतें के इस्लाम पूरियूं करे थो। बुख लगे तो अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ो अनाज पैदा कयईं जे इंसान के बुख में कम अचे। उन लगे तो अल्लाह रब्बुल आलमीन आसमान मथा मींहं वसाए करे अने पानी जो ज़ख़ीरो ज़मीन के अंदर जमा करे छॾें, बेरो करे छॾें, जे जहिड़ा इंसान के उन लगे तेरा ई पानी कम अचे। तो ईअं जे इंसान जहिड़ा बालिग थिए तो, जहिड़ा इन जी उम्र थिए थी शादी जी यानी निकाह जी, तेरा इन इंसान के निकाह की ज़रूरत पए थी। तैला करे इस्लाम शादी मथे अने निकाह मथे वॾो ज़ोर ॾिने। निकाह हिकिड़ी अहिड़ी वस्तु है जे पाण उन निकाह के ॾींहं ॾींहुं मुश्किल बनायूं पिया। जीअं मूंखे चयो जे निकाह इंसान की ज़रूरत है। हिकिड़े बुख लगे जेकॾहिं मानी की ज़रूरत हुए अने जेकॾहिं पाण उनके सही ढंग से मानी न खारायूं तो वो मजबूर थी करे नेठ चोरियूं करे न खाईंदो। उनके ज़रूरत है। ईअं ज हिकिड़ो नौजवान वो मर्द वे तंहिं भले ने औरत वे तंहिं भले उनके जरा निकाह की ज़रूरत पए थी, तेरा माइत्र जेकॾहिं टाइम मथे उन जी निकाह न कंदा तो ऊ पिंड जी ज़रूरत हराम तरीक़े से पूरी कंदो। ये थींदल है। इंसान की ज़रूरत के पाण ख़त्म न करे सघूं। इंसान पिंड की ज़रूरत के पहिरीं हलाल तरीक़े से पूरी करे जी कोशिश करे तो, अने हलाल तरीक़े से यानी जरा निकाह न थिए तेरा इंसान नेठ ज़िना मथे हलियो वञे थो। अॼु पंहिंजे माहौल में मुआशरे में जेकॾहिं ज़िना, बदकारी, बुराई, बेहयाई मणे आम आई तो हिकिड़ो कारण ई पण है जे पाण निकाह के मुश्किल बनाए छॾियो है। निकाह के मुश्किल बनाए छॾियो है। निकाह ला करे पाण वटि हज़ारों शर्तूं आहिनि। ही हुअणो खपे, हू हुअणो खपे, हीअं हुअणो खपे, हूअं हुअणो खपे। पर इन वस्तु के पाण भुली वञूं था जे पंहिंजे मुआशरे में ज़िना ला करे कोई शर्त न आहे। ज़िना आम है। केर नथो पुछे किन कुटुंब जो आहीं, किन क़ौम जो आहीं, किन पाड़े जो आहीं, किन ॻोठ जो आहीं, अने ज़िना थी वञे थो। अने जहिड़ा
निकाह जो टाइम अचे तर पां क़ौम पण निहारियूं, कुटुंब पण निहारियूं, पाड़ो पण निहारियूं, ॻोठ पण निहारियूं, कबीलो निहारियूं, 100 शर्तूं लॻाए करे पोइ निकाह कयूं था। अने तंहिं मांदई बुराई अने बदकारी जेको आहे पंहिंजे घर में घुसी अचे थी। तंहिं मांदई बेहयाई ने बदकारी पंहिंजे बच्चे जे अंदरि आम थी वञे थी। त पहली वस्तु जे निकाह जे अंदरि जेको पाण मोड़ो कयूं था तंहिंमें हिकिड़ो जेको कारण अने सबबु आहे उहो आहे क़ौम अने कबीलो ने कुटुंब निहारणो। ठीकु है, क़ौम जी लेवल मथे पाण ॿाहिरि निकिरूं ई पाण लाइ करे ॿोरो मुश्किल आहे। क़ौम जी लेवल मथे जे समा नौड़ सूमर हाले पोतरा जत मुतवा जिकीरिया ई मड़े पिंड में हिक ॿिए खे निकाहूं करे ॾिए ई त एकदम नामुमकिन लगे तो। अल्लाह रब्बुल आलमीन हिदायत करे, न तो पाण मड़े मुसलमान आहियूं। मुसलमान में कोई कुटुंब कबीलो ना है। अल्लाह रब्बुल आलमीन जो कौमों बनाए कुटुंब बनाए, अल्लाह फरमाए लिताअरफू ऐं हिक ॿिए खे सुञणो तैला करे। बस जे फलाणी क़ौम में जा रहियो, फलाणे कुटुंब जो रहियो, फलाणे ॻोठ जो रहियो, सुञाण न करे। अने इन क़ौम के इन कबीले के पाण पिंड जे हर के कम में खणी अचूं ई पाण लाइ करे जाइज़ अने हलाल न आहे। ठीक है, क़ौम में जा पाण ॿार नथा निकिरी सघूं, हिकिड़ो मुश्किल टास्क है, मुश्किल कम है, पण पाण पंहिंजे कुटुंब में जा त ॿाहिरि निकिरूं। अहिड़ी पंहिंजी हालत है पंहिंजे निकाह जे टाइम मथे जे पंहिंजे कुटुंब में जा ॿाहिरि निकिरे लाइ करे पाण तयारु न आहियूं। अने कुटुंब लमो न बल्कि कई अहिड़ा पण दाख़िला बने था जे नानाणा आहिनि, जिते उन छोकिरे जूं के छोकिरी जूं मासियूं रहियूं, नानाणा रहिया, उन कुटुंब में पण पिंड जो बच्चो ॾिन लाइ करे तयारु न आहे। जेको ई फलाणे फरीज रहा, ई फलाणे कुटुंब वारा पाण उन खे न ॾियूं, ई पाण मुसलमान आहियूं। इस्लाम त उहो आहे जेको इस्लाम चए थो ला फ़ज़्ल लिअरबिय्यिन अला अजमी वला लिअजमिय्यिन अला अरबी वला लिअस्वद अला अहमर वला लिअहमर अला अस्वद इल्ला बित्तक़वा। जे मुसलमान जेको रहियो ई गमे न क़ौम जो वे, गमे न कुटुंब जो वे, गमे न कबीले जो वे, को पण कहनो खासो ना आहे, कोई कहनो बेहतर ने भलो ना आहे। हाँ, आम जा खासो इंसान बेहतर इंसान उहो आहे जेको तक़वा वारो आहे। पाण वटि जेकॾहिं पंहिंजे बच्चे जो को सिरोणो खणी अचे, पंहिंजे घरें जेकॾहिं को संग जी मंगणी करे या आऊं तो वटां संग घुरां तो पाण निहारियूं था किन क़ौम में जाए, किन कुटुंब में जाए, किन आकाए में जाए, किन फरीअ में जाए। पाण जंहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पाण मञूं था, जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वमा आताकुमुर रसूल फखुज़ू, रसूल जेको वस्तु आंखे ॾे उनखे गिनी गिनो, जेको हुक्म आंखे ॾे उन हुक्म मथे अमल कयो। ओ नबी फरमाए तो इज़ा ख़तब इलैकुम मन तरदौन दीनहु व खुलुक़हु फज़व्विजू। सुनो, आ वटि जहिड़ो को इंसान अचे अने आंजे घर जो रिश्तो आ वटा घुरे, आ वटा संग घुरे, किन कुटुंब जो है, किन क़ौम जो है, किन ॻोठ जो है, किन कबीले जो है, न निहारियो। तरदौन दीनहु, उन जो दीन है न आंजो दीन बो हिकिड़ा दीन है, ऐं दीन के पसंदि कयो था, उहे मुसलमान है, ऐं मुसलमान आहियो। व खुलुक़हु, अख़लाक़ में ख़ासो है, उन जा अख़लाक़ ख़ासा ऐं आदतूं ख़ासियूं ऐं लखण ख़ासा आहिनि। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़ज़व्विजू, ऐं निकाह करे ने ॾेई ॾियो। नबी न फरमाए निहारियो किन क़ौम में जाए, निहारियो किन कुटुंब में जाए, निहारियो किन आकाए में जाए, किन पाड़े में जाए, किन ॻोठ में न। फरमायो आंखे दीन पसंदि अचे, आंखे अख़लाक़ पसंदि अचे, अहिड़े माण्हू खे ऐं निकाह करे ने ॾेई ॾियो। अने जेकॾहिं न कयां त व इल्लम तफ़अलू तकुन फितनतुन फिल अर्दि व फ़सादुन अरीज़, जेकॾहिं निकाह न कयां, दीन के मियार न बनाया, कौम के कुटुंब के कबीले के खड़ा जेकॾहिं वेठा हूंदा त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़मीन जे अंदरि वॾो फ़साद पैदा थींदो ने फितनो पैदा थींदो। उहो फितनो कयो हूंदो? बुराईअ जो, बेहयाईअ जो, बदकारीअ जो, ज़िना जो, जेको पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं पिया जे पंहिंजे ॻोठ में आम थी वियो आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो एतिरो न बल्कि नौजवान जेको रहिया, इन्ही नौजवान के बुराईअ खां बचाए लाइ करे
बेहयाई ने बदकारी खां बचाए ला करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या माशर शबाबि मन इस्तता मिनकुमुल बाअ, ए नौजवान जी जमात, आमा जंहिं इंसान वटि ताक़त वे, कोरे जी ताक़त वे, जे घर वारी जा हक़ पूरा करे सघे थो, उनके खाराए सघे थो, संभाले सघे थो, जंहिं पण नौजवान में ये ताक़त हुए त उहो कुर करे फल यतज़व्वज, उहो इंसान निकाह करे लाए, उहो कुरो करे निकाह करे लाए। फ़इन्नहु अग़द्दु लिलबसर, निकाह जेको आहे इंसान जी निगाह के झुकाए छॾे थी, इंसान जी नज़र जी हिफ़ाज़त थिए थी। पोइ जेको इंसान जंहिंजी निकाह थी वञे, जंहिंखे घरवारी मिली वञे, ई वञी करे शहरीअ में गलीअ में जोतूं की न ॾींदो, ई वञी करे उकड़े मथे चाड़ीका की न ॾींदो, ई वञी करे ॿियनि जी घटी मथे झूमूं की न कंदो, बल्कि इन पिंड खे पिंड जी घरवारी औरत मिली वेंदी त ई पिंड जे घर में वेंदो, ने नज़र जी हिफ़ाज़त थी वेंदी, ने बुराई ने बदकारीअ खां बची वेंदो। मुंहिंजा अज़ीज़ो, हिकिड़ो त पाण निकाह खे मुश्किल करे छॾियो आहे, तंहिंजो ॿियो कारण जेको आहे उहो आहे ख़र्चो वधी वियो आहे। ख़र्चो निकाह जे अंदरि बेहद पाण ख़र्चो कयूं था, फ़ुज़ूल ख़र्ची एतिरी वधी वई आहे, जेकड़ो ग़रीब इंसान जेको आहे उहो सोचे पण नथो सघे जे आउं निकाह कयां। एतिरा ख़र्चा मिणी कथा पहिरीं पाण ॼाण हलूं, जे पुत्र जो पे वे त भले न धीअ जो पे वे त भले, ॿिन्ही मथे ख़र्चो सरखो थी वियो आहे। हालांकि जेको पुत्र पालणाए थो उहो त ख़र्चो करे, उन लाइ करे ख़ुशीअ जो मौक़ो आहे, पण जेको धीअ पालणाए थो उहो किन हिसाब सां ख़र्चो करे, इस्लाम उन मथे कीअं ख़र्चो न रखे। उहो त पिंड जी धीअ जेको रही उहा रुख़्सत करे न ॿिए खे ॾिए पियो, पिंड मथां भार लाहे पियो, पण अॼु पुत्र कथा पण वधारे धीअ जे माइत्र खे ख़र्चो करिणो पए थो। पुत्र खे जर पाण पालणायूं तर नियंत्र गिनो, वना गिनो, पोइ जर जननी पालणायूं उन ॾींहुं विहारे करे पलंग मथे गोरो करे लख रुपया गिनो। पुत्र जे पीउ खे फ़ाइदो आहे, पैसा अचनि था, अने धीअ जो जेको माइत्र उनखे कोन मिले थो, उन वीचारे के लखों रुपया ख़र्चा करणा पए धीअ खे टोल गिनी ॾे, अने धीअ खे वटीअ सुधाण, गिलास सुधाण, थारीअ सुधाण, नंढड़ी नंढड़ी वॾी वॾी वस्तु टोटल पिंड जी धीअ खे जर ॾे थो, गाॾियूं भरे टैंकर भरे रवानो करे, तैर ॻोठ वारा चए हा धीअ जी निकाह कयूं। ई माण्हूअ खे पाण मजबूर कयो आहे, पाण पंहिंजी निकाह खे अहिड़ी बनाए छॾी आहे जे माण्हू जंहिं वटि रुपयो न आहे, मिसकीन आहे, ग़रीब आहे, उनखे पाण उधारे सुधारे लहिणो करे कर्ज़ो करे अने ई मड़े वस्तु गिनी करे पंहिंजे धीअ खे ॾियणियूं पए थियूं। कुला ख़बर अथई आहे जेकॾहिं न ॾींदोसि त सवारे मूंखे मियणा मिलंदा, जे धीअ खे ॾिने कीअं न आहे, धीअ खे ॾिने कीअं न, ईअं वीचारी करे रवानी करे छॾे। हालांकि इस्लाम जेको आहे, इस्लाम जो उसूल ऐं क़ाइदो ई आहे, अल्लाह ताला अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको फरमायो, मन इस्तता मिनकुमुल बाअ, आमा जंहिं इंसान वटि ताक़त वे, इन बाअ में, इन ताक़त में घर वारे मथे ई पणे जे तोखे ठां खपे तंहिं भले, तोखे दड़की खपे तंहिं भले, तोखे पलंग खपे तंहिं भले, अथवा तोखे जेको पण वस्तु खपे तो मांदे गिनी घर में तैयार रख, अने पुठियां तूं निकाह करणु वञ। सावरे में मीट न विझ जे मूंखे मड़े ही ॾेज में ॾींदा, मूंखे ही मड़े ॾींदा, मूंखे ही मड़े ॾींदा, ई मड़े पुत्र मथे आहे। जेको निकाह करणु वञे थो न उन मथे आहे जे मांदे गिनी तैयार करे रखे ने पुठियां छोकिरीअ खे कोठे अचे घरे जे फूल मूं तैयारी करे छॾी आहे, मड़े वस्तु मूं गिनी छॾियूं आहिनि। सावरे वारे खे चए आंखे कीअं न आहे करिणो, आंजी छोकिरी ख़ाली जेको आहे निकाह में मूंखे ॾियणी आहे, तंहिंखां सवाइ आ मथे रुपये जो ख़र्चो न आहे। इस्लाम ई तरीक़ो अपनाए थो। पाण धीअ जे माइटनि खे एतिरो मजबूर करे छॾियो आहे जे लखों रुपया लेणा करे न माण्हू हियां हुआ करे पिनी सिनी ने निकाहूं कराइनि था, अने पोइ कुटुंब में जा कबीले मां ॻोठ मां क्यानो दड़की जोड़ई, क्यानो थारी जोड़ई, क्यानो वटी जोड़ई, मड़े लिखणो तैयार करे रखणो, पोइ किथे निकाह आहे 20 किलोमीटर 30 किलोमीटर, हाणे इहा थारी हथ में खणी अॼु उते पुॼाणी आहे, उन जी धीअ जी वरी निकाह आहे। केतिरो लहिणो चढ़ियो आहे, मड़े लहिणो पाण खे वरी पाछो लाहिणो आहे। पुठियां 4 6 8 वरे पुठियां कंहिंजी धीअ जी निकाह थई, उहो पाण खे वाटकी को ॾेई वियो, को थारी ॾेई वियो, गिलास ॾेई वियो, पाण खे ॻाल्हि यादि न वई, ओचता केतिक भेरा थियासीं, आउं त तोरी धीअ खे ॾियणु आयोसि, तूं की न आयो आहे ॾियणु। 10 वरे जूं ॻाल्हियूं माण्हू यादि रखे था, हिकिड़ी वटीअ ने गिलास खे यादि रखे था। ई पाण मुस्लमान आहियूं,
मुंहिंजा अज़ीज़, इस्लाम निकाह खे आसान मनाए थो। निकाह केतिरी आसान है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ी औरत अचे थी अने चए थी, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं निकाह करणु चाहियां थी, आउं पिंड खे आला करे हिबा कयां थी ऐं मूं सां निकाह करे गिनो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठों कंद करे लाथो। साहबा कराम सम्झी विया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह नथा करणु चाहिनि इन औरत से। हिकिड़ो साहबी थिए थो, चए थो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं जेकॾहिं निकाह नथा करणु चाहियो त मूंखे निकाह करे ॾियो, इन औरत जी निकाह मूं सां करे ॾियो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो, तो वटि मोहर में ॾिनल करे कीअं आहे? मोहर में ॾिनल करे कीअं आहे त मूं वटि कीअं न आहे? चए, घरे आटो कर, को वस्तु खणी अच। वियो, आटो ॾेई वरी आयो। चए, मुंहिंजे घरे कीअं न आहे? चए, वञ, हिकिड़ी ख़ाली लोह जी अंगूठी वेंदी, इहा जेकॾहिं तोखे मिले त खणी अच, ऐं तुंहिंजी निकाह करे ॾियां। हू वरी आटो करणु वञे थो, पाछो वरी आयो। चए, मुंहिंजे घरे लोह जी वेंदी ने अंगूठी पर न आहे जेको मोहर में आउं ॾियां। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अमअक मिनल क़ुरआन शैआ, तोखे क़ुरान में जा कंहिंखे यादि आहे? क़ुरान तोखे यादि आहे? क़ुरान जी सूर को यादि आहे? हाँ, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे क़ुरान यादि आहे। हाणे हिन औरत सां तो जी आउं निकाह कयां थो, हाणे इन जी मोहर इहा आहे, तोखे जेकी क़ुरान यादि आहे इनखे तूं सिखाए छॾिजे तौला करे, इहा मोहर आहे। क़ुरान जी सूर मथे जेको निकाह थियूं उन में अहिड़ियूं बरकतूं वयूं। अने पाण जेको निकाह नथा कयूं उन में हिकिड़ो द्रप ई पण वेहे थो, जे सवारे खाराईंदो करो, कमाईंदो क्यानो खाराईंदो, ॿार बच्चा थींदा, एॾी व्याधई केरु करे? कई नौजवान अहिड़ा पण आहिनि निकाह नथा करणु चाहिनि। अमोक त वीचारा तयारु वेठा आहिनि, हेरां कर लाइ, पर माइत्र नथा कयूं। अमोक त माइत्र नथा कयूं, कुटुंब जे कारण, कबीले जे कारण, असबियत जे कारण। अमोक नौजवान आहिनि जे उहो निकाह नूं भॼनि पिया। तंहिंजा ॿिया जेके कारण हूंदा, हिकिड़ो कारण ई पण आहे जे सवारे मूं मथे भार अची वेंदो, एॾो भार केरु खणे, एॾा ख़र्चा केरु करे, फिरी ने फिरां पियो, वांदो न आहे, टेंशन कीअं न आहे, सवारे टेंशन अची वेंदो। न मुंहिंजा भाउ, अल्लाह रब्बुल आलमीन उन माण्हूअ से वाइदो कयईं जेको निकाह कयईं था पिंड जी इज़त बचाए लाइ करे, जे अल्लाह रब्बुल आलमीन उन खे रोज़ी ने रिज़्क़ ॾिए थो। वअनकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम इन यकूनु फुक़रा युगनिहिमुल्लाहु मिन फज़ली। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, जेको पण आमे निकाह वारा न आहीं, जेको कुंवारा आहीं, उहो जेको मर्द वे तंहिं भले औरतूं वे तंहिं भले उन जी निकाह करे छॾियो। जेकॾहिं ग़रीब आहीं, मिसकीन आहीं, मोहताज आहीं, फ़क़ीर आहीं, अल्लाह रब्बुल आलमीन उन खे सवारे ॾींदो। अल्लाह माल ॾींदो, मिल्कत ॾींदो, दौलत ॾींदो, पैसो ॾींदो, रूज़ी ॾींदो। इहा अल्लाह रब्बुल आलमीन मथे अल्लाह रब्बुल आलमीन पिन जे फज़ल सां इन खे ॾींदो। त पाण इन द्रप में निकाह में मोड़ो न कयूं जे क्यानो खाराईंदोसि। खाराए जो जेको आहे पाण मथे न आहे। पाण जेकी खियूं पिया, जेकी कमायूं पिया, इहा पंहिंजी महिनत जेकी हूंदी, पर अल्लाह रब्बुल आलमीन जो फज़ल आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे ॾिने, अल्लाह अहिड़ी दुनिया खे खाराए पियो त पंहिंजी हिकिड़ी घरवारीअ खे अल्लाह रब्बुल आलमीन रोज़ी नथो ॾेई सघे थो। मुंहिंजा अज़ीज़ो, निकाह त पाण पोइ मरी जुरी वञी करे ॾियूं था। कई पंहिंजूं अहिड़ियूं भेणूं वीचारियूं आहिनि जेको इन ॼमार ते पुॼी वियूं जे मथे में अछा वार अची विया, पर माइत्र अञा સુધી निकाह कराइण लाइ करे तयारु न आहे। कुला पाण ज़ुल्म कयूं था पंहिंजे बचे मथे। क़यामत जो ॾींहुं ई बचा पाण खे कीअं न पुछंदा? क़यामत जो ॾींहुं ई गलो पंहिंजो कीअं न पकड़ींदा जे असांजा हक़ कुला खाधा हुआ? माइत्र जेको आहे वॾो सेठ थी करे, वॾो सरपंच थी करे, वॾो माण्हू थी करे माड़े में फिरे पियो, मुल्क जा फ़ैसिला करे पियो, अने पिन जे घर में 30-35 वरनि जी धीअ वेठी आहे, तंहिंजो फ़ैसिलो न आहे कंहिं, तंहिंजी अञा निकाह जी कोई ॻाल्हि न आहे कंहिं, तंहिंजो को रस्तो न आहे कॾहिं। ई माइत्र किन मुंहं से वञी करे माण्हुनि जा फ़ैसिला करे थो। क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे पुछंदो। बच्चो जरा बालिग थी वञे त निकाह करणी पाण मथे फ़र्ज़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन उन माण्हूअ जी मदद करे थो जेको अल्लाह रब्बुल आलमीन लाइ करे कोशिशि कयूं था, अल्लाह जे दीन मथे हले जी कोशिशि कयूं था। अल्लाह रब्बुल आलमीन उन खे रस्तो ॾेखारे थो। पर मुंहिंजा अज़ीज़ो, पाण पंहिंजे बचे मथे जेको ज़ुल्म कयूं था, 30-30, 35-35, 40-40 वर थी वञे, तंहिंजे पंहिंजे पुत्रनि ऐं धीउ खे पाण विहारा वेठा आहियूं, उन मथे हिकिड़ो ज़ुल्म पण आहे ऐं तंहिंखां सवाइ नुक़सानु पण आहे। नुक़सानु कयो आहे? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फ़ी बुद्इ अहदिकुम सदका। आम जा को इंसान जरा निकाह करे थो न, निकाह
तर धणी अने दञाणी जेको रहा घर वारो ने घर वारी ई मुलाक़ात कई मिलें बेरा थी अल्लाह रब्बुल आलमीन इन मथे पण सवाब ॾे थो। साहबा किराम ताजुब से पुछो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं असांजी घर वारीअ से मिलों ये असांजी ज़रूरत है, असीं घर वारी से मुलाक़ात कयूं बेरा थियूं असांजी ज़रूरत है, इन मथे पण सवाब मिलंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाँ इन मथे सवाब मिलंदो। कुल्ला आंजी घर वारी अल्लाह रब्बुल आलमीन आला करे हलाल कएं ऐं हलाल में जा फ़ाइदो गिनो त अल्लाह ताला खे सवाब ॾींदो। जेकॾहिं आंजी घर वारीअ मां हथ कढी अने ॿिए कंहिं औरत वटि ऐं वञो ने ज़िना ने बदकारी कयो त गुनाह थींदो की न थींदो? चए हाँ गुनाह थींदो। त चए ॿई औरत वटि जीअं वञे में गुनाह थिए थो ईअं पिंड जी औरत वटि अचे में अल्लाह रब्बुल आलमीन सवाब पण ॾे थो। रुगो ईअं न नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इंसान ख़र्चो करे हिकिड़ो रुपयो कंहिं मिसकीन खे ॾे, हिकिड़ो कंहिं ग़रीब खे ॾे, कंहिं यतीम खे ॾे, इन मथे अल्लाह रब्बुल आलमीन सवाब ॾे थो। पण इंसान जेको रुपयो पिंड जी घर वारीअ मथे ख़र्चो करे थो अल्लाह रब्बुल आलमीन उन मथे वधारे सवाब ॾे थो। ने पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन घर वारीअ मां आल ने औलाद जेको पैदा करे थो, औलाद केॾी वॾी नेमत आहे। 40-50 वर थी वञे पाण निकाह न कयूं त पोइ हिन खां औलाद कॾहिं थींदो? अने 40-50 वरनि जी ॼमार में त माण्हू पोतरे वारो हुअणु खपे। 20 वरनि जी ॼमार में निकाह करे 40 वर में हिन जा पुत्र जेको वें उहो 40 वरनि जो पिंड थी तर 20 वरनि जो पुत्र थी अचे उनजी निकाह करे 50 वरनि जो जर थिए तर पोतरो हंज में खणी फिरे पियो। अने पाण जर 50 वरनि जा थियूं तर अञा वीचार कयूं पिया जे मुंहिंजो पे मुंहिंजी निकाह कंदो की न कंदो। अहिड़ी हालत आहे। ॾाड़ीअ में अछा वार, मुछे में अछा वार, मथे में अछा वार, अञा सुधी पुछो केतिरा ॿार आई? चए अञा निकाह न ई थई, ॻाल्हि हले पियूं, अञा कॾहिं निकाह कान्हे, क़बर में वञी करे कान्हे। कीअं का पाण वीचार कयूं इन केॾी वॾी नेमत खां पाण मारूम थिया वेठा आहियूं। अने मुंहिंजा अज़ीज़ छैली ॻाल्हि आहे किसा में इहे पण बयानु करणी आहे जे निकाह मथे पाण जल्दी कयूं न निकाह थी वञे थी न पंहिंजी धीअ वे जेको पाण निकाह करे पंहिंजी नियाणी पाण ॾेई ॾिनी तंहिं पुठियां जेको माइत्र आहे उहो अञा सम्झे थो जे मुंहिंजी धीअ मथे मुंहिंजो ओतिरो ज हक़ आहे जेतिरो कुंवारी जर वई तर मुंहिंजो हक़ हो। माइत्र जंहिं पिन जी धीउ जी निकाह करे छॾी आहे उहो ईअं सम्झनि था जे मुंहिंजी धीअ जर कुंवारी वई निकाह की न थियल वई तैर जेतिरो मुंहिंजी धीअ मथे हक़ हो जे जीअं चाह ईअं करे मुंहिंजी ॻाल्हि मञे ईअं अञा सूदी मुंहिंजी धीअ मथे उअं ज मुंहिंजो हक़ आहे। न, पंहिंजी भुल आहे, पंहिंजी भुल आहे। जर पंहिंजी धीअ पाण वटि वेह थी शादी न आहे थी कुंवारी जेसि ताईं आहे तेसि ताईं पंहिंजो फूल हक़ आहे। पंहिंजे चए बग़ैर विख न खणी सघे, पंहिंजे चए बग़ैर को कमु न करे सघे, पण तोजो ई जेको हक़ आहे न तो वटि जेको ई बर आहे न तुंहिंजी धीअ खे तूं चए ईअं करे। जर मस्जिद में मौलाना के साम्हूं वेह थो न निकाह जे टाइम मथे मौलाना साहब पुछे थो बख़्शे ॾिने तुंहिंजी धीअ बख़्शे निकाह में, हाँ कंध जेको हणे थो इन जो मतिलबु ई पाण वेह थो जे मुंहिंजा जेको अमोक वॾा वॾा हक़ हुआ उहो हक़ जेको रहा ई हाणे मुंहिंजे न मुंहिंजी जमाईअ खे ॾेई ॾिना आहिनि। जीअं मुंहिंजी धीअ मुंहिंजे चए बग़ैर मुंहिंजे घर मां ॿाहिरि कीन निकिरी सघंदी हुई हाणे ई हक़ मुंहिंजी जमाईअ वटि अची वियो आहे। सवारी मुंहिंजी जमाईअ जे चए बग़ैर मुंहिंजी धीअ मुंहिंजे घर कीन अची सघंदी। पाण सम्झो न था हिन वस्तु खे। पाण निकाह थी वञे कॾहिं हिकु धणी दञाणी पिंड में वेड़िए पए ठाम, कॾहिं के पिंड में बूट कंहिं खरा, कॾहिं का झगड़ो थी पए, कॾहिं के इख़्तिलाफ़ थी पए तर पाण कुर कयूं था धीअ खे घर विहारे छॾियूं तुंहिंजे पीउ खे अलाह ढग ॾिने बुख कीन मरणी वेठी हो खाए पई हिते हैं तुंहिंजे पीउ खे अलाह ढग ॾिने बुख कीन मरणी ऐं तोखे खाराईंसि पियो। अड़े बुख त निकाह नूं मांद न ते मोई तेरा खाधे पे तेरा तो खाराए पे पोइ तो निकाह कहे कोला। जेकॾहिं ख़ाली खाराए जो मक़सदु हो जे आउं मुंहिंजी धीअ खे बुख कीन मारींदुसि तर अल्लाह रब्बुल आलमीन तोखे मांदे ढग ॾिने में तेरा निकाह को करे ॾिने, यानी बुख अनाज वारी न हुई तो जेकॾहिं तुंहिंजी धीअ जी निकाह करे ॾिने त इन सूर में ना ई कहे जे मुंहिंजी धीअ खे आउं खाराईंदोसि करो, बल्कि एतिरे लाइ करे निकाह कहे जे मुंहिंजी धीअ खे मुंहिंजी नियाणीअ खे उमिरि लाइक़ु थी वई आहे त हाणे इन जो अलॻि घरु हुअणो खपे, पिन जो घरु वसाए अने पाण माइत्र उभा थी करे उहो घरु वरी फिटायूं था। पाण उन नबीअ जा उम्मती आहियूं जंहिं अली रज़ी अल्लाह ताला अन्हो खे बचपन वटां सांडियो। अली
रज़ी अल्लाह ताला अन्हु बचपन वटा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हुआ। सांडियो खारायो प्यारियो वॾा जर थिया तेरे पिंड जी धीअ फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन्नती औरतनि जी सरदार फातिमा केरु थी आहे, उन्हनि जी निकाह अली रज़ी अल्लाह ताला अन्हु से करायूं। हिकिड़े फेरा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जी धीअ फातिमा वटि अचनि था, पुछनि था चे अली केॾा वियो? चे अली घरे अॼु न चे को चे असांजी पिंड में की अनबन थी पई, असां पिंड में की तो मुंदो करे वेंदी। अली जेको आहे नाराज़ थी करे न वेंदो रहियो, ख़बर न केॾा वियो। न्यारियो न्यारियो माइट आयो, धीअ जा माइट आयो, पाण धीअ खे घरे विहारे वेठा आहियूं। 4 वर थी विया, 5 वर थी विया, 6 वर थी विया। माण्हू ॿिए ॻोठनि जा अची करे पाण खे चवनि था जे जी धीअ खे हाणे छॾियो, की न छॾींदुसि। पाण इन टसल में वेठा आहियूं। उन नबीअ खे मञे वारा जंहिं नबीअ पिंड जे जमाईअ खे सांडियो खारायो वॾो थियो, तेरा धीअ जेको वई निकाह में ॾिने। अने धीअ उहा जेको जन्नती औरतनि जी सरदार आहे, उन धीअ सां जमाई वेड़ी पए थो। सहुरो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे पुछे मुंहिंजो जमाई अली केॾा आयो? चयासीं पिंड में वेड़ी पियासीं, रीस करे केॾा के वेंदो रहियो आहे। साहबा कराम खे हलाए वञो, नियारियो अली केॾा वियो? साहबा कराम नियारे चवंदा ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली त मस्जिद नबवी में सुतो पियो आहे। पाण जर रीस करे भॼूं त ईअं कच्छ खे मोह कयूं, है न, लजो ऐं न फ़ोन न खणो कंहिंजी। अने साहबा कराम घर रीस कंदा हुआ न त अल्लाह जे घर में अचींदा हुआ। इन सुनत मथे काली अमल करे लाहियो। हुअ नमाज़ न पढ़ो त कीअं वांदो न आहे, कॾहिं के घर वारे से वेड़ी पओ न त अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सुनत आहे, दौड़ कदी मिसी में सुम्ही रहो। मन अल्लाह रब्बुल आलमीन दिलि में मिसी जी मोहब्बत पैदा करे छॾे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नियारियो, मस्जिद में सुतो पियो आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था, पाण जहिड़ो को सहुरो वेह त उहा ई धुको खणे मुंहिंजी धीअ से विड़ियो या इन जहिड़ो थियां थो यार, है न। पर नबीअ जंहिं नबीअ खे पाण मञे वारा, जंहिं नबीअ खां वॾो बहादुर दुनिया में को पैदा पण न थियो, जेको नबी मिणी नबीअ जो सरदार पण आहे, जंहिं वटि जिब्रील अचे थो, उहो नबी अची करे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे आड़ ते वेह थो। अने अली जे पुठे मथां चादर जेको हटी वई तंहिंजे कारण पुठा जेको आहे तंहिं मथे मिटी ने धूड़ लॻी वई। उहो सहुरो पिंड जे हथ से मिटीअ खे छंडे थो। जमाईअ धीअ से वेड़ी आयो आहे, पण जमाई जे पुठे मथां सहुरो जेको आहे उहो जेको मिटी छंडे पियो। अने चए थो क़ुम या अबा तुराब, ए अबू तुराब मथे उथी। ई पाण वटि थींदो? पंहिंजी धीअ से वेड़ी जेकॾहिं जमाई वेंदो रहे, पाण हुनजे पुठे मथां हथ फिरींदासीं? न, पाण हथ फिरींदासीं मिट मथां, है न, न क धुके से हथ फिरींदासीं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खाली मञे जो पाण दावो कयो है। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु के कूठीं था, घरें कोठे अचें था, अने सरचा ने सुलह कराइं था, अने साहबा किराम बयान कयें था नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा सुलह कराए पाछा आया, असां ॾिठो जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरकिया पे ॾंद जेको अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असां ॾिठा। कुल्ला अॼु आउं मुंहिंजे ॿी बचे खे सरचाए आयो या पाण अहिड़ो रोल अदा कयूं। पाण अहिड़ा माइट बनो जो पंहिंजे धीअ जा अने पंहिंजे पुत्रनि जा पाण घर फिटायूं न, बल्कि घर खे ठाहियूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो साहबी आहे माक़िल इब्न यसार रज़ी अल्लाह ताला अन, उन पिंड जी भेण जी निकाह हिकिड़े वक़ी नामी साहबी हो, उन सां उन पिंड जी भेण जी निकाह करे ॾिने। निकाह जॾहिं कर ॾिने त उन थोड़के ॾींहं पुठियां उन जी भेण खे तलाक ॾेई छॾे। माक़िल जी भेण खे उन तलाक ॾेई छॾे। तलाक ॾिने अने पोइ वरी धणी धञाणी ॿोए निकाह करे करे राज़ी थी विया जे असीं ॿिए भेरा निकाह करे लाहियूं। तलाक ॾेई ॾिने, भेण जेको वई उहा पिन जे भाउ वटि अची वई, भाउ वटि रहंदी वई। पोइ वरी उहो धणी जेको जंहिं तलाक ॾिनो हो उहो वरी तयारु थी वियो जे आउं वरी मुंहिंजी घरवारीअ सां ॿिए भेरा निकाह करे लाहियां। पैगाम हलाए माक़िल वटि जे आउं वरी तुंहिंजी भेण सां निकाह करणु चाहियां थो। त माक़िल बिन यसार रज़ी अल्लाह ताला अन्हु चएं न, ई कॾहिं की न थींदो। मूं तोखे इज़त ॾिनी, मूं तुंहिंजो मान रखियो, मूं तुंहिंजी ॻाल्हि रखई न, मुंहिंजी भेण मूं तुंहिंजी निकाह में ॾिनी, तंहिंजो तो बदिलो ई ॾिने जे मुंहिंजी भेण खे तो तलाक ॾेई छॾे। हाणे आउं मुंहिंजी भेण जी निकाह तोसे कॾहिं की न कंदुसि। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे आयत नाज़िल करे थो, फ़इज़ा तल्लक़्तुमुन निसा फ़बलग़्न अजलहुन्न फ़ला तअदुलूहुन्न अन यनकिहन अज़वाजहुन्न इज़ा तरादौ बैनहुम बिल मारूफ़।
ए ईमान वारा ऐं जरा आंजी घर वारी खे तलाक ॾेई ॾियो, इद्दत पूरी थी वञे अने तंहिं पुठियां धणी धञाणी वरी राज़ी थी वञे अने वरी सरचणु चाहिए, वरी ॿिए निकाह करणु चाहिए। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो फला ताज़ुलूहुन्न, त इन खे निकाह खां आई न रोकियो, उन जी निकाह ॿिए फिरा पण करे ॾियो। इस्लाम पाण ई तरीक़ो ॾसे थो जे तलाक थी वञे अने ॿिए फिर निकाह करे जी नौबत अचे न राज़ी थी करे निकाह करणु चाहिए त माइत्र न रोकियो, तलाक पुठियां पण निकाह ॿई करे ॾियो। अने पाण माइत्र उहो आहियूं मामूली ॻाल्हि मथां पंहिंजा बच्चा विड़ी पए, पंहिंजी घर धीअ विड़ी पए, पंहिंजो जमाई विड़ी पए अने पंहिंजे बच्चे खे पाण वरे जा वरे घर विहारे वेठा आहियूं, पाण मुस्लमान न आहियूं। इन वस्तु खे पाण खे ख़तमु कयो खपे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुयूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी खे मिली जुली करे अमल करे तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।